दोस्तों उम्मीद आहे त ही कहानी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहानी जे तरफ़। हिकिड़े मुल्क जे बादशाह हुकम कयो त आउं सुभाणे शिकार ते वञण थो चाहियां। तंहिं लाइ गच लश्कर तंबू तोला तैयार कया वञनि। कुतनि बाज़नि खे होशियार रखियो वञे। तीर कमान बंछूं भाला चमकाया वञनि। बादशाह जी रुगो फरमान जी देरि हुई। समूरो सामान तैयार थी वियो, जंहिंजी चकास पाण पंहिंजे सिर कयाईं। बाद में सभिनी खे हिदायत कयाईं त सभु को पंहिंजे मुंहुं वठी शिकार ते रवानो थींदो। पोइ जंहिंजे अॻियां जेको बि जानवर निकिरंदो सो ई उनखे शिकार कंदो। अहिड़ो हुकम करे लश्कर वठी उथी हलियो। कुझु वक़्त जे पंध खां पोइ कुदरत सां ख़ुदि बादशाह जे साम्हूं हिकिड़ो हरण निकितो, जो छाल ॾेई भॼणु लॻो। बादशाह बि घोड़ो खणी पोयां छॾियसि। उन महिल हुन सां गॾु फ़क़ति हिकिड़ो वफ़ादार नौकर हो। सो कोह खन पंध करण खां पोइ हरण गुम थी वियो। उते बादशाह खे ॾाढो अरमान थियो, थकिजी बि पियो हो ऐं बुख बि ॾाढो हला कयो हुअसि। तंहिं करे नौकर समेत हिकिड़े वण हेठि वेही रहियो। थोरी देरि खां पोइ संदसि नौकर तीर सां ॿ पखी शिकार कया, जे टांडनि ते बचाए खाई सुम्ही रहिया। बादशाह सुबुह जो सुजाॻ थियो ऐं नौकर खे उथारे चयाईं त परियां कंहिं ॻोठड़ी में वञ ऐं कुझु खाइण लाइ सीधो सामान वठी अच त नेरनि करियूं। नौकर घोड़े ते चढ़ी उलहंदे तरफ़ ॾांहुं रुख रखियो। थोरे ई पंध करण खां पोइ खेसि माण्हुनि जो मेड़ ॾिसण में आयो, जे शहर जे ॿाहिरां के इंतज़ार में बीठल हुआ। उन्हनि जी ओचितो हिन ते वञी नज़र पई। से हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण ऐं ठेंग टिपा ॾियण लॻा। आख़िर हिन जे वेझो अचण ते ॾाढा ढोल दमाम वॼाइण लॻा। पोइ हिन खे खंभे खणी खयाऊं ऐं बादशाही पोशाक पहिराए ॾाढे रहब ताब सां आणे तख़्त ते विहारियऊं। अमीर वज़ीर सभु ख़िदमत में अची हाज़िर थिया। हाणे पाण खे बादशाह ॾिसी नौकर जो दिमाग़ सतें आसमान सां वञी लॻो। सो ऐश इशरत में अहिड़ो त गर्क थी वियो जो हुन खां पंहिंजो झंग में छॾियल बादशाह बिल्कुलु विसरी वियो। होॾां घणे वक़्तु गुज़रण ते बादशाह खे अची बुख खां पेट में वकड़ पिया। सो बिने बेहाल थी पियो। नौकर जे न वरण ते ॾाढी कावड़ लॻसि। आख़िर जॾहिं अची 2 पहर थिया तॾहिं पाण में घोड़े ते चढ़ी नौकर जी ॻोल्हा में उन तरफ़ रवानो थियो। थोरे ई पंध खां पोइ अची शहर में पहुतो। मुंहुं ऊंधाई थी चुकी हुई, मतिलबु त मुंहुं ऊंधारो थी वियो। बादशाह मुसाफ़िर खाने जी पुछा करे राति उते तरसियो। नए बादशाह जी ख़ुशी में जिते किथे ॿोड़ पलाव जा लंगर लॻा पिया हुआ। ही बि हो ॾाढो बुखायल, सो खाई पी ढो करे उते ई सुम्ही रहियो ऐं ख़्यालु कयईं त सुभाणे नौकर जी ॻोल्हा कबी। सुतो त सही पर निंड ई न पई अचसि। घणेई अखियूं ॿूटाईं पर ॿियो थियो ख़ैर। पासा उथलाईंदो ई रहियो। उन्हीअ सराय में हिकिड़ो दरवेश बि टिकियल हो। जंहिं बादशाह खे बेक़रारी मां उथल पुथल कंदे ॾिसी पुछियो त ए शख़्स तूं केरु आहीं ऐं तोखे छो निंड नथी अचे? बादशाह जवाबु ॾिनसि त आउं घणो वक़्तु कचहरी करण जो आदी आहियां, तॾहिं निंड नथी अचमि। दरवेश चयसि त मूं मांडे मां त को वॾु घराणो थो ॾिसिजे। हाणे जे मर्ज़ी हुजे त पाण में वेही ॻाल्हियूं करे वक़्तु गुज़ारियूं, छाकाणि जो मूंखे पाण निंड नथी अचे। बादशाह चयसि दरवेश घणी ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि, साॻियूं ॻाल्हियूं वरी वरी ॿुधण मां कहिड़ो मज़ो। बाक़ी का नई ॻाल्हि ॿुधाई त ॾाढो भलो कमु थींदो, मन रूह विंदरी पवे। दरवेश चयसि त मूं वटि नयूं ॻाल्हियूं आहिनि, पर उहे क़ीमती आहिनि, से मुफ़्त आउं बि कोन ॿुधाईंदुसि। तॾहिं बादशाह चए त दरवेश मुफ़्त ॿुधण लाइ आउं बि तयारु कोन आहियां, पर अलाइजे तूं केतिरो ऐं कहिड़ो उजूरो वठंदे। मूं वटि रुगो लहलूं आहिनि, से जे क़बूल पवनि त हाज़िर आहिनि। दरवेश चयो त हिकिड़ी ॻाल्हि लाइ 1 लहल वठंदसि। तंहिं ते बादशाह खीसे मां हिकिड़ो लहल कढी ॾिनसि ऐं चयो त चङो, हाणे ॻाल्हि भली शुरू कर। दरवेश ॻाल्हि शुरू कई त ए शख़्स, साईं जा रंग नियारा आहिनि। शाह मां गदा ऐं गदा मां शाह करण जी हुन वटि वीरमी कान्हे। अल्लाह जी नज़र में भलो उहो आहे जो परहेज़गार आहे, न त इंसान सभु हिकु जहिड़ा आहिनि। ॾात नाहे ज़ात ते, जो वहे सो लहे। सियाणनि जो कौल आहे त ज़माने जी गर्दिश में ॾिसिजे त को ख़ादिम मां मखदूम थी वियो आहे त उन ते हसद न कजे, पर पाण अॻिते वधी उन जो इस्तक़बाल कजे। दरवेश ईअं चई खणी चुप कई। बादशाह पुछियो त पोइ
दरवेश जवाब ॾिनसि त हिकिड़ी लहल जी ॻाल्हि ॿुधायमि, ॿियो लहल ॾियो त अॻिते हलिजे। बादशाह ॿियो लहल खणी ॾिनसि। दरवेश वरी शुरू थियो, ए मखलूक, अल्लाह बेनियाज़ बादशाह आहे, थोरे ते परचे, घणे ते रुसे, हिन खे कंहिंजी गर्ज़ कान्हे, सभु को संदसि मोहताज आहे, हू पाण सतार आहे ऐं उहे माण्हू जे ॿियनि जे ऐब पोशी कनि था तिन ते राज़ी रहे थो। तंहिं करे तोखे घुरिजे त तूं बि कंहिंजी उघाड़ ॾिसीं त ढके छॾिजीं। दरवेश ईअं चई खणी माठ कई। बादशाह दरवेश खे टियों लहल ॾींदे चयो त दरवेश ॻाल्हि हलंदी रहे। दरवेश बयान खे हीअं अॻिभरो कयो, अल्लाह जहाननि जो बादशाह आहे, सॼे जहान जूं जोड़ूं जोड़े थो। शाहूकार पंहिंजी माल ते मस्त त बादशाह वरी बादशाही में ख़ुशि, ऐं ग़रीब गुरबो वरी पंहिंजे अबरे सबरे ते ख़ुशि आहे। कंहिंखे कंहिंजी मिंत मोहताजी नाहे, अलबत हर को इज़त जो घोरियो आहे, मिसकिननि खे बि इज़त जो उल्को आहे। तंहिं करे जे तूं कंहिं ग़रीब जे अॻियां लंघी ऐं हू तोखे मोहबत सां कोसनि कहरनि जी खाइण जी सलाह करे त कॾहिं बि हुन जे ग़रीबी ते नाख़ुशि थी हुन जी दावत खाइण खां इनकार न कजे। एतिरो चई ॻाल्हि खे बंदि कयईं। बादशाह चयो, भले फ़क़ीर साईं, किसो हले। दरवेश वाणियो, चोथों लहल मिले त ॻाल्हि हले। बादशाह चोथों लहल बि ॾिनसि। दरवेश हिन रीति ॻाल्हि कई। दरवेश हिन रीति ॻाल्हि खे हलायो त अकुल वारनि जी दावा आहे त दुनिया दो रंगी आहे, को कंहिंजो कोन्हे, सभु को मतिलब जो यार आहे, कमु लथो त कागर फाटो। तंहिं करे तुंहिंजो बि कंहिं बेक़दरे सां पल अटके त खेसि यकदम अस्सलाम वालेकुम चई मोकिलाइजांइ। बेइंसाफ़ ऐं बेक़दरे वटि घड़ी बि न घारिज। ईअं चई दरवेश उथी वञी सुम्ही रहियो ऐं बादशाह बि वञी आरामी थियो। बादशाह सुबुह जो निंड मां जाॻे शहर मां नौकर जी पुछा कई, पर किथां बि पतो कोन पियसि। बादशाह ख़्यालु कयो त छो न पाण खे सौदागर सॾाए हिन मुल्क जे बादशाह सां मुलाक़ात करे पोइ मोटी मुल्क हलिजे। इहो ख़्यालु करे ओॾां रुख़ कयईं ऐं सिधो अची बादशाही दरबार में पहुतो। नौकर हुन खां अहवालु पुछी बादशाह खे ॿुधायो त फ़लाणे मुल्क जो सौदागर साईं जिन सां मिलणु घुरे थो। पंहिंजे मुल्क जो नालो ॿुधी बादशाह हुकुम कयो त हिन खे शान मान सां आणे दरबार में हाज़िर करियो। बादशाह जॾहिं दरबार में क़दम रखियो त छा ॾिसे त संदसि झूनो ख़ादिम बादशाही तख़्त ते ताज पहिरे वॾे बबकीअ तजमल सां हाकिम बणियो वेठो आहे। उहो ॾिसी खेसि हिकदमि रातो की दरवेश वारी नसीहत यादि आई त जेको गदामान शाह थिए त उनखे इज़त ज़रूरु उहा ॾिजे, छो जो खेसि ख़ुदा उन दर्जे ते रसायो आहे। इहो सोचे झटपट बादशाह खे निवड़ी सलाम कयईं। बादशाह जो भरी दरबार में सलाम कयो। तंहिं ख़ादिम बादशाह जूं अखियूं चरग करे छॾियूं ऐं छा कयईं जो संदसि आदाब बजा आणण लाइ तकिड़ा क़दम खणी अची भाकुर पाताईंसि ऐं खेसि पाण सां वठी दीवान ख़ास ॾांहुं हलियो वियो। हऊ मऊ टरण ते नवेकेलियूं ख़बरूं करण वेठा। ख़ादिम चयो त मूंखे माफ़ कजो, मूंखां ग़लती थी वई। भला ग़लती बि छो न थिए जो मुफ़्त हुकूमत मिली वई, एॾा बि किन जा भाग। बादशाह चयो, फ़िक्र कोन्हे, तूं जेके कयो सो चङो कयो। आउं तोखे ॾिसी निहायत सरो थियो आहियां। अॼु तूं हाकिम आहीं, आउं तुंहिंजी रीत। अहिड़ी रीति सॼी राति ॻाल्हियुनि में गुज़री वञ ऐं सुबुह जो वेंझी संहिंजी ठही ठकी ॿई ॼणा दरबार में आया। ख़ादिम हाकिम पंहिंजे बादशाह खे फ़िलहालु संदसि सलाह सां पंहिंजी हुकूमत जो नंढो वज़ीर मुक़ररु कयो ऐं खेसि रहण लाइ जुदा महलात पुण ॾिनाई। ॿिन्हीअ जी उहा आदत थी वई त हिकु राति नंढो वज़ीर असुलको बादशाह ख़ादिम हाकिम वटि रहण लाइ ईंदो हो ऐं ॿी राति ख़ादिम हाकिम पंहिंजे असुलकी बादशाह यानी हाणोके नंढे वज़ीर वटि वञी कचहरी कंदो हो। अहिड़े नमूने हिननि जी सिहत खे ॻच अरसो गुज़री वियो ऐं किसो पियो हलियो। हिकिड़ी राति नंढो वज़ीर हाकिम खे पंहिंजी जाइ ते उमाइण पिए वियो। शमदान संदसि हथ में हो। उन्ही रोशनीअ में हू छा थो ॾिसे त हिकिड़ी ज़ाइफ़ा ऐं मर्द हरम सराय जे अङण में बिना बेख़बर थी हिक ॿिए खे भाकुर पायो बीठा आहिनि। नंढे वज़ीर खे हिकदमि ख़्यालु आयो त दरवेश हिदायत कई हुई त कंहिंजी उघड़ ॾिसीं त ढकिजांइ, अहिड़ी का उघड़ ॿी। उहो वीचार करे बहानो बनाए थाॿड़ जी फ़र्श ते किरी पियो। ऊंदाही
बाट थी वई ऐं होॾां हुन जोड़े खे बि हीअ हाल ॾिसी भॼी वञण जो मौक़ो मिली वियो ऐं उन समूरे हाल हक़ीक़त जो बादशाह खे को समाव न रहियो। आख़िर उन राति वारे मामले वञी रंग लाथो। वॾे वज़ीर जी धीउ जा चौकीदार सां बीठल हुई, सा अहिड़ी तरह पाण खे ओचितो पकड़जी पयल ॾिसी रही न सघी ऐं सुबुह थियण खां अॻु हिकु सांग सटे रोअण लॻी। प्रिंस पुछियसि, अबा छा आहे, सिघो बयानु कर, मूंखे परेशान न कर। हूअ तीअं वॾा सुॾका भरण लॻी ऐं बिल्कुलु उबसाई वठी वियसि। तंहिंखां पोइ पीउ खे ॿुधायईं त मूं शाम जो दरीअ मां मुंहुं कढी दिलि विंदराइण लाइ चौधारी सावक सब्ज़ी थे ॾिठी त ओचितो मुंहिंजी नज़र सामे महलात जी दरीअ ते पई। ॾिसां त बादशाह जो नंढो वज़ीर मूंखे इशारा पियो करे ऐं पाण ॾांहुं अचण लाइ मिंथूं कंदे हथ पियो जोड़े। इहो हाल ॾिसी मूंखे मुंहिंजी गैरत अहिड़ो त मजबूर कयो जो पहिरियां ई चयमि त अहिड़े जीअण खां मरणु बहितर आहे। खणी तरार पाण खे ख़तमु करे छॾियां, पर पोइ सब्र खां कमु वठी खणी माठ कयमि। बसि इहा घड़ी ऐं इहो वक़्तु आउं बिल्कुलु बेचैन थी पई आहियां त कीअं बि करे इन वज़ीर खां हिन बदमाशीअ जो बदिलो वठिजे। हीअ हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए आज़ी थी करियां त छा पंहिंजे बादशाह अहिड़ा बदमाश ऐं लफंगा माण्हू वज़ीर बनाया आहिनि जो असांजी असमत में अखियूं विझंदे खेनि को बि हयाव या अदब कोन थो थिए। इहा ॻाल्हि ॿुधी वॾे वज़ीर जी कावड़ जी हद न रही। धीअ खे चवणु लॻो त इन्ही बेहया खे हुकूमत ॾेई असां पंहिंजूं लॼूं लुटाईंदासीं छा? बसि या नंढो वज़ीर हूंदो या आऊं। ईअं चई सिधो दरबार में आयो। बादशाह वज़ीर खे बदिलियल ॾिसी पुछियो त ए वज़ीर, नेक तदबीर, तोखे कहिड़ी ॻणती आहे जो तुंहिंजो हाल बदिलियल पियो नज़र अचे? वज़ीर चयो, बाने खे इंतज़ारु आहे, ख़लूत में कुझु अर्ज़ु करणु घुरां थो, महिरबानी करे मुंहिंजी हक़ीक़त खां आगाह थियणु फरमायो। बादशाह ऐं वज़ीर सिधो ख़लूतगाह ॾांहुं आया। वज़ीर पंहिंजी धीअ वारो हथरादू बनायल किस्सो सरबस्तो करे खेसि ॿुधायो। बादशाह ॿुधण बैदि चयो त ए वज़ीर, पोइ छा कजे? वज़ीर चयो त जीअंदा क़िबला, आख़िर हीउ शख़्स केरु आहे जंहिं ते एतिरो राज़ रखी हेॾी इज़त भरे दर्जे ते खेसि मुफ़्त में पहुचायो वियो आहे? ख़ादिम हकीम जवाबु ॾिनसि त दरअसल हीउ मुंहिंजो बादशाह आहे। वज़ीर चयो त जे इहो तहक़ीक़ बादशाह आहे त तव्हां ॼाणी वाणी पंहिंजे पेर ते कुआड़ो हणी रहिया आहियो। एतिरो बि नथा ॼाणो त हीउ बादशाह थोरी वक़्त में ई हुज़ूर जिन जे मुल्क खे हासिलु करे ऐं पंहिंजी असली हुकूमत सां ॻंढे हुकूमत जी वाॻ पंहिंजे वस में रखंदो। तंहिं करे जेतिरो थी सघे ओतिरो जल्द इन खां पलांद आजा कराइण में ई भलाई आहे। बादशाह वज़ीर जी इहा गुफ़्तगू ॿुधी सुन थी वियो ऐं खेसि चयनि त पोइ का अहिड़ी खेॾ कर जो नांग बि मरे ऐं लीको बि न ॾहे। वज़ीर चयो त तव्हीं छुटा आहियो, आऊं सॼो इंतज़ाम पाणे थो करियां। तव्हीं फ़क़ति उन वज़ीर खे एतिरो सो हुकम ॾियो त सुभाणे सुबुह जो सवेर शाही कोस घर में वञे। कासाइन खे हिदायत कर त बादशाह जे खाइण जो गोश्त सुठो नथो मिले, तंहिं करे नज़रदारीअ चकास बि करे ऐं उहो बि ॾिसे त अहिड़ी कोताही कंहिंजी आहे। बादशाह खे ॻाल्हि चई वॾे वज़ीर इजाज़त वरिती। वञण शर्त कासाइन जे जमादार खे घुराए खेसि ताक़ीद करे चयईं त बादशाह सलामत जो फ़रमान आहे त कोस घर में सुभाणे सुबुह जो जेको बि पहिरियों माण्हू को सरकारी हुकुम ॿुधाइणु अचे तंहिंखे हिकदमि क़त्ल करे छॾिजे ऐं संदुसि सिसी ढाकू में विझी सील करे मज़बूत रखिजे ऐं जॾहिं ॿियो माण्हू अची पहुचे तॾहिं खेसि उहो ढाकू ॾेई बादशाह सलामत जे हुज़ूर में वापसि रवानो कजे। पर इहो सभु कमु अहिड़े नमूने सां अंजाम ॾिनो वञे जो का विरम ई न लॻे, जीअं त हीउ कमु निहायत जुरत जो आहे। तंहिं करे कंहिं तमामु हथीले मुड़ुस खे अॼु ई हिन कम ते मुक़ररु करे ताक़ीद करे छॾिजे। जमादार वॾे वज़ीर जो उहो हुकुम ॿुधी मोटी आयो ऐं 2-3 पहलवान कासाई हिन कम लाइ मुक़ररु करे छॾियईं ऐं खेनि समूरी ॻाल्हि पिणु सम्झाए छॾियईं। अञा सुबुह उभरण में घणी देरि हुई त वॾे वज़ीर नंढे वज़ीर खे बादशाह ॾांहुं मोकिलियो, जंहिं वॾे वज़ीर वारा सेखारियल लफ़्ज़ खेसि चया। नंढो वज़ीर हुकुम जी पैरवी करण लाइ घोड़े ते चढ़ी कोस घर ॾांहुं रवानो थियो।
ख़ुदा जी कुदरत जो उन ॾींहुं रस्ते ते का शादी हुई। घोट जो सरगत निकिरी रहियो हो त हीउ बि अची उतां लंघाऊं थियो। घोट जो पीउ हीउ सुठो सवण सम्झी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर साहिब खे मिंत कयईं त भलाई करे पंहिंजा नेक ऐं कुर्बाइता क़दम असां ग़रीबनि जी झूपड़ी तां घुमायो ऐं हिन कखाइन घर खे शर्फ़ ॾियो। वज़ीर पहिरियां त हिन जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न पिए ॾिनो, पर पोइ दरवेश वारी ॻाल्हि दिलि ते तरी आयसि ऐं घोड़े तां लही पियो ऐं वञी काज वारनि जे कखनि में वेठो ऐं शादी में साणनि शरीक हाल थियो। हिन किसे में अलबत वज़ीर खे कुझु वक़्तु लॻी वियो। जॾहिं ॻच महल गुज़रे त वॾे वज़ीर खे पक थी त कासाइन नंढे वज़ीर जो कमु पूरो करे छॾियो हूंदो। सो तकिड़ो घोड़े ते लांग वराए कोस घर ॾांहुं भॻो। अचण सां कासाइन खे चयाईं त कीअं कमु ठीकु आहे या न, जल्द करियो, अमानत ॾियो। हिन वराइसि त साईं अंदरि हलिया अचो। वॾो वज़ीर जीअं अंदरि घिड़ियो तंहिं खेसि चओ खंभो ॿधी अची कातिन सां वरिताऊंसि। बसि पोइ त हुयूं हिन जूं दाऊं ऐं रड़ियूं। चवंदा आहिनि अलाह ॾे ऐं बानू सहे। सो वज़ीर साहिब घणो ई पाण पतो ॾियो। हिन खे सम्झाईं ऐं चयाईं, पंहिंजा उहिदा बयानु कयाईं ऐं आख़िर उहो बि चयाईं त इहो ॿियो वज़ीर आहे जंहिं लाइ बादशाह सलामत मारण जो हुकुम ॾिनो आहे, पर हू किथे था ॿुधनि। जिन खे हुकुम मिली चुको त जेको पहिरियों माण्हू अचे तंहिंजो हणी कीमो करे रखिजो। सो हणी वढे कुटे टुकर करे छॾियां। थोरी देरि बाद नंढो वज़ीर बि शादी वारनि खां मोकिलाए कोस घर ॾांहुं आयो ऐं कासाइन खे गोश्त जो पारतूं करणु लॻो। कासाइन खेसि सील मोहर थियल गोश्त जो ढाकू बादशाह सलामत खे पहुचण लाइ खणी ॾिनो। उहो पाण खणी दरबार में अची बादशाह जे हुज़ूर में पेश कयाईं। बादशाह इन खे जहिड़ो ॾिसी वाइड़ो थी वियो ऐं यकदम ढाकू जो पुड़ खोले ॾिठाईं। वॾे वज़ीर जी सिसी ढाकू में बंदि ॾिसी बिल्कुलु हैरान थी वियो ऐं नंढे वज़ीर खां अहवाल पुछाईं, जंहिं चयो आऊं हुकम मूजिबि कोस घर ॾांहुं वञी रहियो हुअसि त रस्ते ते हिकु ॼञ शादी वारनि जी ॾिठमि, जंहिं दावत ॾेई मूंखे पाण सां वठी विया। उतां वांदो थी कासाइन खे जीअं तनबीह करण लाइ वियसि त उन्हनि इहो ढाकू ॾिनो जीअं हुज़ूर में अची पेश कयो अथमि। वधीक का बि ख़बर कान्हे, आउं बिल्कुलु कोन थो ॼाणा त असांजे वॾे वज़ीर जो अहिड़ो हाल कीअं थियो आहे। बादशाह जवाबु ॾिनसि त वॾे वज़ीर राति इहा ॻाल्हि कई हुई त तव्हां संदसि जवान धीअ सां महलात में वेही का हौस कई आहे, जंहिं पीउ खे रोई दाह ॾिनी हुई। पोइ वज़ीर अव्हां खे मारण लाइ कासाइन खे चई आयो हो त जेको अॼु सुबुह जो सवेर सरकारी पहिरियों माण्हू अचे तंहिंखे क़त्ल करे उन जी सिसी ढाकू में ढके बादशाह ॾांहुं मोकिलिजो। अव्हां सुबुह जो सवेल ओॾां रवाना थिया। क़ज़ा जा कम जो तव्हां वाट ते वेही रहिया ऐं वज़ीर उॿरो थी ओॾां वियो ऐं ख़तमु थी वियो। तंहिं ते नंढे वज़ीर चयो त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। आऊं वज़ीर साहिब जो बदख़वा कोन हुअसि, न की संदसि न्याणी में बुरी अख हुई। अलबत उन राति जॾहिं आऊं शमदान समेत हुज़ूर जिन खे उमाइण पे आयसि ऐं किरी पियो हुअसि, तॾहिं महल जे ऐवान में 2 माण्हू अहिड़ी तरह बीठा ॾिठा हुअमि। लाशक उन्हनि में हिकु वॾे वज़ीर जी धीअ हुई। सो मूं ॼाणी वाणी शमदान किराई ऊंधाई कई उन ख़्याल खां त मतां अव्हां जी निगाह मथनि पइजी वञे ऐं नाक मारिजी वञनि। तंहिंजो बदिलो शायदि वज़ीर इहो थे ॾिनो, पर ख़ुदा हक़ वकील आहे, सचनि साणी कूड़नि घाणे। पोइ अवल खां वठी आख़िर ताईं मुसाफ़िर खाने में राति जो दरवेश खां ॿधल क़ीमती ॻाल्हियूं बादशाह खे करे ॿुधाईं ऐं खेसि ईअं बि चयाईं त पछाड़ी वारी नसीहत जा दरवेश कई हुई सा ही हुई त कंहिं बेक़दर बेइंसाफ़ जी यारी तोड़े नौकर न कजि। सो अव्हां बि उन्ही नमूने साबित थिया जो बिना पुछे मूंखे मौत जे मुंहं में ॾेई थे छॾियो, पर ख़ुदा खणी बचायो अथमि। बादशाह सलामत, अफ़सोस जो तव्हां मूंखां हिन हक़ीक़त ते कुझु पुछण बि मुनासिब न सम्झो। हाणे इहा बादशाही अव्हां खे नेब हुजे ऐं असांजी अलावाई। ईअं चई बादशाह खां जो असुल में संदसि ग़ुलाम हो, हीअ ख़ानदानी बादशाह मोकिलाए पंहिंजे असुल खे घोड़े ते चढ़ी वठी पंधु पियो। हलंदे हलंदे अची किन ॾींहं जे पंध खां पोइ पंहिंजी बादशाही में पहुतो।
हिन मुल्क जी वाघ बादशाह जी गुम थी वई वञण खां पोइ वक़्त जे वॾे वज़ीर जे हथ में हुई, जंहिं बादशाह सलामत खे ज़िंदा ऐं ख़ुशि खुरम ॾिसी ख़ुदा जा शुक्राना बजा आंदा। सॼे मुल्क में नए सर रंग लॻी विया। ग़रीब गुरबे ऐं फ़ुक़रे लाइ ख़ज़ाने जा दरवाज़ा खोले छॾियाऊं। को वक़्तु त मुल्क में ख़ुशियुनि जी धम लॻी वई। बादशाह पंहिंजी राणीनि ऐं औलाद सां बि मिलियो ऐं सभु ॾाढा ख़ुशि थिया। जहिड़ी तरह उन विछड़ियल बादशाह ऐं संदसि वग़ैरह जो मेलो थियो, तहिड़ी तरह शाल जग जहान जो थिए। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।